नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो के क्रशना मंदिर में महाराज यूथ फारम कपरो में एक परोकार प्रोग्राम रखियो वियो जंहिंमें ॿारनि जी तैलीम खे उजागर कयो वियो। प्रोग्राम में मेहमान खास संजय कुमार, महाराज आकाश कुमार हुआ, जिन चयो है त तैलीम इंसान जी टी अख है, तैलीम खां सवाइ इंसान अधूरो है। जॾहिं त महाराज वाशुमल ऐं कैलाश महाराज चयो त समूरे मुल्क में महाराज बिरादरी गॾु थी पंहिंजे ॿारनि खे तैलीम जी ॼाण ॾे। सभु गॾिजी पंहिंजे ॿारनि खे तैलीम जी हथी ॾियारियूं। इन मौके ते महाराज बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं ॿारनि में तैलीम जे हवाले सां 100 बैग ऐं पेंसिलूं ऐं किताब विराया विया। सही आहे, तव्हांजी सुठी ॻाल्हि आहे। अहिड़ा प्रोग्राम सदाईं थींदा हुजनि। ऐं अॼु महाराज कम्यूनिटी जे तरफ़ां ॿारनि में जेके अवेयरनेस तैलीम जी अवेयरनेस जे लाइ इहो तमामु ज़बरदस्त प्रोग्राम कयो आहे। इन्हनि में तमामु नंढनि ॿारनि आहे जेका शिरकत कई आहे ऐं उन्हनि खे आहे जेका हिते जे आयल महिमाननि तमामु ज़बरदस्त मोटिवेट कयो आहे ऐं उन्हनि खे सम्झायो आहे त कहिड़े नमूने सां तैलीम हासिलु कजे, पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कजे। ऐं उन्हनि जो चयो मञिजे ऐं उन्हनि इहा बि ॻाल्हि कई त अगरि जे तैलीम जे हवाले सां तव्हांजो को ख़र्चु आहे या त का शइ आहे खपे तव्हांखे, त उहो जेका इन्हनि महाराज यूथ फोरम जी तरफ़ां आयल आहिनि उन्हनि चयो त असां तव्हांखे अरेंज करे ॾींदासीं। ऐं उन खां अलावा हिननि जेका आहे ॿारनि में जेके बैग विराया जंहिंमें पेंसिलूं आहिनि, कापियूं आहिनि, इहे तमामु सारियूं शयूं आहिनि। ऐं हिननि खे तमामु जो शुक्रगुज़ार ऐं हिननि जो आहियां जो हिननि एॾो वॾो प्रोग्राम अरेंज कयो आहे। महिरबानी। पहिरियों मक़सदु आहे एजुकेशन जे हवाले सां, ठीकु आहे। एजुकेशन में असांजी कम्यूनिटी जेका आहे बेसिकली महाराज कम्यूनिटी इहा तमामु पोइते आहे। असीं अगरि 5-6 सालनि जो रिकॉर्ड कढूं त कंहिं बि सुठी यूनिवर्सिटी में असांजे ॿारनि जी या असांजी कम्यूनिटी खे छोकिरनि जी या छोकिरियुनि जी एडमिशन न आहे थी हूंदी, ठीकु आहे। पाण लम्स खणो या महिराण खणो, छिके पाण जेके निकिता आहियूं वधि में सिंध यूनिवर्सिटी जा निकिता आहियूं। त असां हिकिड़ो साल पहिरीं जॾहिं इहो सॼो बैकग्राउंड ॾिठोसीं, जॾहिं इहो सॼो कैलकुलेशन ॾिसी थी, त पोइ असांखे इहो अहसासु थियो त यार असांखे घटि में घटि इन ई हवाले सां कुझु करणु खपे। त एजुकेशन जे हवाले सां असीं अॻिते निकिता हुआसीं साल पहिरीं ऐं इहा असांजी जर्नी अञा ताईं हिते पहुती आहे। त इन हवाले सां असीं 3 खां 4 शहर जेके आहिनि उते असां पंहिंजा कमु करे चुका आहियूं, जंहिंमें कपरो असांजो नेक्स्ट अटेम्प्ट हो। इन खां अलावा असांजा अॻिते जेके आहिनि कुंडरी थी वियो, डोरनारो थी वियो, जेके बि सिटीज़ आहिनि असांजा उन्हनि सभिनी में असांजा कोऑर्डिनेटर अवेलेबल आहिनि ऐं एजुकेशन जे हवाले सां जेका टाइम बाय टाइम उहे अवेयरनेस ॾींदा आहिनि। असीं पंहिंजे तरफ़ां जेको पुॼे थो उहो एजुकेशन में करे रहिया आहियूं। ऐं अॼु कम्यूनिटी सां इहा ई गुज़ारिश हूंदी त घटि में घटि तालीम जे हवाले सां पंहिंजे ॿारनि ते ध्यानु ॾियनि। जो सभिनीनि खां पहिरीं मेन मोटिव ऐं एजेंडा असांजो इहो हो त ॿारनि खे तालीम खां आगाही ॾियूं। जेके क्राइसिस ऐं ॿार 7, 8, 9 ऐं 10 क्लास खां पोइ ॿार हितां पास आउट करे जंहिं कॉलेज स्कूल खां वेंदा आहिनि, पोइ हुननि वटि तालीम जी आगाही कोन हूंदी आहे। असांजो मेन मक़सदु इहो ई आहे त असां एजुकेशन अवेयरनेस ॾियूं ॿारनि खे। हू जेको मुस्तक़बिल में स्कॉलरशिप मोस्ट ऑफ मक़सदु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं इंटरनेशनल नेशनल लेवल ते हेक वारनि जूं स्कॉलरशिप ईंदियूं आहिनि, हुननि जे मुतालिक़ असीं जेके छोकिरनि खे आगाह करे सघूं। जेके ग़रीब ॿार आहिनि पंहिंजा एक्सपेंसिस बर्दाश्त कोन था करे सघनि, हू हुन हिसाब खां पोइ हीअ आहे त स्कॉलरशिप एडॉप्ट करे ऐं जेको अॻिते वधी सघनि। हुनखां अलावा जेको फर्स्ट ईयर इंटर खां पोइ यूनिवर्सिटी लेवल ते सिर्फ़ु असांजा छोकिरा मेडिकल में ऐं हुनखां पोइ इंजीनियरिंग में वेंदा आहिनि, ठीकु आहे। हुन जे बारे में बस दोस्तनि खे असां ॿुधायो आहे त तव्हांखे मेडिकल ऐं इंजीनियर खां अलावा काफ़ी खोड़ सारियूं फील्डियूं आहिनि जेके तव्हांखे मक़सदु जंहिंमें तव्हां वञी ऐं घणो कुझु हासिलु करे सघो था। त असांजो अॼु टोटली प्रोग्राम जेको हू एजुकेशन जी आगाही जे मुतालिक़ हो ऐं असां कोशिशि करे ऐं पंहिंजो सुठे नमूने खां सभिनीनि खे प्रोग्राम जी आगाही ॾिनी। त मां जॾहिं कपरे में जीअं इंटर थियसि त एक्सपेक्टेड कोन हुई त एतिरा ॿार मतिलबु हुजनि थी सघनि था। एतिरे हिसाब सां हिननि में एतिरो करेज आहे। मतिलबु कपरे में अची मूंखे हीअ लॻो त हा बाबा हिते ॿारनि में पढ़ण जी जुस्तजू आहे ऐं इहे कुझु थियणु चाहिनि था। जंहिं हिसाब सां अॼु हिननि जो मूं हिते जुस्तजू ऐं वलवलो ॾिठो। कुझु ॿार हुननि मां तमामु सुठा स्पीकर निकिता, कुझु छोकिरियूं तमामु सुठी स्पीचिस कयूं, सुठे तरीक़े सां उन्हनि मतिलबु डिस्क्राइब कयूं कंहिं ॻाल्हि खे। ऐं असांजो मेन मक़सदु जेको इहो हिते अचण जो हो इहो ई आहे त बाबा ॿारनि खे अपडेट कयूं ऐं ॿारनि खे एजुकेशन जे मुतालिक़ आगाही कयूं त बाबा तव्हांखे पढ़णो आहे। ॾिसो, पढ़ी करे असीं पंहिंजे न सिर्फ़ु असीं पंहिंजे शहर खे पर असांजी पूरी सोसाइटी खे, असांजी पूरी कम्युनिटी खे, असांजी पूरे कंट्री के सुधारे सघूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।